بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي تجي أسان برنامج آهي تأملات القرآنية جي الله تعالى أسان کے حکم کرے تو ہن قرآن کے پڑھو ऐं سمجھو ہی حصو ہے 104 آئے حصو اللہ تعالیٰ أسان کے حکم کयो تو قرآن کے پڑھو قرآن کے سمجھو قرآن جا خزانہ کھولو ऐं उहो पंहिंजी ज़िंदगी ते उन मां फ़ाइदो वठो जीअं अलाह ताला क़ुर में चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा हिकु जॻह ते अलाह ताला चए थो त क़ुर खे छो नथा पढ़नि छो नथा सम्झनि छो नथा हिन क़ुर जा ख़ज़ाना खुलनि जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि अॼु जेके असांखे आयत आहे ॾाढी अजीब आयत आहे उन मां असां फ़ाइदो वठंदासीं इहा आयत कहिड़ी आहे नंबर 80 सूरत अल-कहफ़ में त अलाह साईं हिते हिन जॻह ते चए थो त वअम्मल ग़ुलाम फ़कान अबवाहु मुमिनैन फ़ख़शीना अन युरहिक़हुमा तुग़याना व कुफ़रा हीअ आयत जेकी आहे वअम्मल ग़ुलाम फ़कान अबवाह इंसान जेको कहिड़ो न चाहींदो त मुंहिंजो औलाद सुधरे मुंहिंजो औलाद सालिह हुजे मुंहिंजो औलाद नेक निमाज़ी हुजे मुंहिंजो औलाद आलिम हुजे मुंहिंजो औलाद मौलवी हुजे मुंहिंजो औलाद अल्लाह जो वली हुजे केरु न चाहींदो सभु को चाहींदो पर असां चाहियूं था त असांखे अमल करिणो पवंदो इन शइ ते पहिरियां हिते अलाह साईं असांखे सेखारे थो त अमल ग़ुलाम फ़कान अबवाहु मुमिनैन इहो छोकिरो जेको हो इहो किसो वॾो आहे काफ़ में अलाह ताला ख़िदर खे चयो त फलाणे ॻोठ में वञ उन छोकिरे हिकिड़े क़त्ल कर त वञी मूसा अलैहिस्सलाम गॾु हुउसि त उन वञी उन ॻोठ में वञी उन ॿार ॾिठई रांदि खेॾनि पिया त उन हिकिड़े छोकिरे खे हिकिड़ो हसीन छोकिरो हुयो उनखे पकिड़े उनखे क़त्ल कयईं ॿिया ॿार भॼी विया त मूसा अलैहिस्सलाम खे कावड़ अची वई त छो भला हिकिड़े नंढे ॿार खे क़त्ल कई त हिन सां अॻ में फ़ैसिलो कयईं त मां अलाह जे हुकुम ते थो हलां ख़िदर त मूंखां का शइ न पुछजांइ जेकी शइ मां कयां त हुन चयो ठीकु आहे पर हिते हिन मूसा अलैहिस्सलाम तेज़ तबियत जो जलाली हो त हुन सब्र न करे सघियो हुनखे चयईं त पराए ॿार खे क़त्ल कई न सुञाणू न आयूं असीं हिन ॻोठ में परावा पर तकड़ में हुन पोइ वरी हुन बि चयोसि त तो चयो मूंसां वाइदो कयोसि मां तोखां न पुछंदुसि चएसि मां पाण ॿुधायईं त पोइ हुन वरी मूंसां चयसि ठीकु आहे मूंखे माफ़ु कर मूंखे कावड़ में ईअं तोखां पुछुमि मक़सदु आहे फ़कान अबवाहु मुमिनैन त ख़िदर अलैहिस्सलाम पछाड़ी सूरत में हुनखे ॿुधायो त मूंखे अलाह से हुकुम कयो त हिन ॿार खे वञी फलाणे ॻोठ में हिनखे मार छो जो हिन जा माउ पीउ नेक निमाज़ी हा ऐं हीउ जेको ॿारु जेको हिन जो त हीउ यानी हिकिड़ो शरारती ॿारु आहे ग़लति ॿारु आहे ऐं हीउ हरामी निकिरे हा पंहिंजे माउ पीउ खे अज़ाब करे छॾियां तेल करे छॾियां जीअं अॼुकल्ह ॾिसो था माउ पीउ खे सुठा न औलाद हुननि खे बिथा जिथे किथे घिसराइनि पिटराइनि माफ़ियूं वठराइनि जिथे किथे छो जो औलाद सालिह न आहे त माउ पीउ जे लाइ अज़ाब आहे त अलाह साईं हुनखे अलाह साईं जी मर्ज़ी आहे उहा हिकिड़ो सबक़ु असांजे लाइ अलाह साईं हुन छोकिरे ॿार खे हिदायत बि ॾेई पियो सघे पर अलाह साईं हिकिड़ो असांखे सबक़ु ॾिए पियो मूसा अलैहिस्सलाम सब्र न पियो करे सघे जेको ख़िदर खे अलाह साईं हुकुम ॾिनो त हिते असांजो मक़सदु आहे त अलाह ताला क़ुर में हिन खे चयो त फ़कान अबवाहु मुमिनैन हिते उलमा तफ़सीर चवनि था त जिन माउ पीउ सालिह हूंदा नेक निमाज़ी हूंदा त अलाह साईं हुननि खे औलाद बि सालिह ॾींदो ग़ालिबन हा को न को जे कॾहिं कॾहिं निकिरनि था पोइ उहो कान अलाह जे तरफ़ां इम्तिहान आहे जा कीअं पर ग़ालिबन इहो निकिरंदो जो माउ पीउ सालिह आहिनि नेक निमाज़ी आहिनि त ॾिसंदे औलाद उन्हनि जो हाफ़िज़ क़ुर जो हूंदो दीनदार हूंदो ऐं माउ पीउ खे उनखे तकलीफ़ ॾियणु न ॾींदो छो जो हू ॾिसंदो हीउ निमाज़ी हूंदा त हू निमाज़ पढ़ंदो हीउ क़ुर पढ़ंदा हूंदा त हीउ क़ुर पढ़ंदो ॿार ईअं त हिते अलाह ताला इन आयत में पोइ चए थो फ़ख़शीना अन युरहिक़हुमा तुग़यानन व कुफ़रा ख़िदर थो चए मूसा अलैहिस्सलाम खे त अलाह चयो त हीउ ॿार हिन माउ पीउ खे तकलीफ़ ॾींदा आहिनि या माउ पीउ नेक निमाज़ी सालिह आहिनि ऐं हिननि खे तकलीफ़ ईंदी त यानी अलाह साईं खे तकलीफ़ ईंदी त अलाह साईं चए थो तंहिंजे करे ख़िदर खे चई त हिन खे वञी मुर्गो मोकिले छॾ मूले बसि त हिन खे मारे छॾ त फ़अरदना अन युब्दिलहुमा उन खां पोइ चए थो फ़अरदना अन युब्दिलहुमा रब्बुहुमा ख़ैरम मिन्हु ज़कातन व अक़रब रहमा अलाह साईं चयो ख़िदर खे त हिन खे मार उफट मारीसि ऐं हीउ ॿियो हिननि खे मां औलाद ॾींदुसि जेको सालिह हूंदो ऐं उहो हिननि खे हिननि जे लाइ भलो हूंदो ऐं हीउ जेको आहे त हीउ छोकिरो सुठो कोन हो
मक़सदु असांजो आहे त जेको आहे त जे इंसानु सालिह आहे त जेको न औलाद ॾिसंदो माउ पीउ क़ुर सुनत ते त हू बि क़ुर सुनत ते हूंदो। ॾिसंदो माउ पीउ रोज़ा रखनि था त हू बि रोज़ा रखनि। ॾिसंदो माउ पीउ हिन खे सेखारींदा भाउ कंहिंसां ज़ुल्म न करो त ज़ुल्म न कंदो। जे माउ पीउ हुनखे वेही तरबियत ॾींदा त भाउ हज करिणो आहे, रोज़ो रखिणो आहे, भलो ॻाल्हाइणो आहे, बदख़लाक़ी खां बचिणो आहे, किनी ज़बान न आहे इस्तेमालु करणु। पर अॼुकल्ह ॾिसो न छा माण्हू पंहिंजे औलाद खे तरबियत था ॾियनि। जे ॾिसंदा उन पंहिंजे औलाद खे गारियूं कचियूं था ॾियनि, चवंदा हा ॾिसो दिलेरी ॿारनि में, ॾिसो पीउ जो पुटु आहे हीअं, इहो इनखे उनखे जूतो न हणंदा त गार न ॾे या ग़लति लफ़्ज़ न इस्तेमालु कर। पर न, हथे हुननि खे चवंदा त बसि हीअ सम्झंदा त इहा का दिलेरी आहे या असांजी का इज़त आहे। जो असांजो छोकिरो ॿियनि छोकिरनि खे मारे थो अचे या धक हणी थो अचे या हुननि सां ज़ुल्म थो करे त हीअ ख़ुशि थींदा त असांजो पुटु को दिलेर आहे, असांजो पुटु असांजे नालो बुलंद कंदो। हिकिड़ो बुलंद छाजो थींदो माण्हू तव्हांखे चवंदो मारो पइनि, अहिड़ो किन छॾे आहे दुनिया में जो पोयनि जे लाइ अज़ाब। इहो कोन था सोचनि त इहो पिटको जेको माण्हू पोयां कंदा हिननि खे लॻंदी, हिननि ते अज़ाब पहुचंदो। छो जो पंहिंजे औलाद खे सही तरबियत न मिली, औलाद खे सही तरबियत न मिलंदी त माण्हू कंहिंखे पिटींदा, चवंदा हिन माउ पीउ तरबियत हिननि जी सही न कई। जे माउ पीउ तरबियत सही कनि हा औलाद खे त छो माण्हुनि सां ज़ुल्म कनि हा, छो पहिरियां पाड़े वारनि जे ॿारनि खे धकु हणी या उन्हनि खे पथर हणी या उन्हनि खे ईज़ा ॾींदो त चवंदा यार हिन माउ पीउ बदख़लाक़ी था हाणे उन्हनि जो पुटु बि ईअं चवंदा कांव हूंदा त कांवनि जा बच्चा कांव थींदा। सो इंसानु पंहिंजे औलाद जो नालो जेको जे पंहिंजो नालो बचाइण थो करे त पंहिंजे औलाद खे तरबियत ॾिए। अलाह साईं इहो असां पंहिंजे पाण कोन था चऊं, अलाह साईं क़ुर में चए थो हू अनफुसकुम व अहलीकुम नारम वक़ूदुहा अन्नास वल हिजारा। अलाह ताला चए थो पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे अहल औलाद खे, पंहिंजे औलाद खे बि सेखारियो ऐं दोज़ख खां बचायो। अहिड़ी दोज़ख आहे जेके पथर उन में ॻरी था वञनि ऐं बाह दोज़ख जी अहिड़ी ॾुखी आहे, छो पथर बि ॻरी वेंदा त उन्हनि में तव्हां इहो न सही सघंदो सुभाणे पंहिंजे पाण खे उछलायो दोज़ख में या औलाद खे। छो जो पोयां औलाद सालिह न हूंदो त सभु पोयां पिटींदा कंहिंखे माउ पीउ खे, तोखे अलाए कंहिं तरबियत ॾिनी, तोखे तुंहिंजा माउ पीउ अलाए कहिड़ा हुआ, अलाह उन्हनि खे अहिड़ो करे इहे पिटूं तव्हांजे क़बरुनि में तव्हांखे पहुचंदियूं। अॼुकल्ह जेके माण्हू लोफर आहिनि या चोर आहिनि या बदख़लाक़ी आहिनि, जंहिं जिथे बि ग़लति कमु कनि था, इन्हनि जा बि ज़रूरु माउ पीउ हूंदा न, उन्हनि खे बि ॼणे उछलाए छॾनि ॿाहिरि घिटियुनि में वञी धक खाओ। पोइ जे ग़लति टोले में अची विया, ग़लति सोबत में अची विया त पोइ इहे चोर धाड़े लफोरू किना पिया मोचड़ा खाईंदा या सड़ंदा या जेल कटींदा। पर जिन अहल औलाद हुननि खे माउ पीउ हुनखे संभालींदो, हुनखे तरबियत ॾींदो त ग़लति न आहे ॻाल्हाइणो, क़ुर सिखणो आहे, हदीस सिखणी आहे, तौहीद सिखणी आहे, अलाह खां डपु करिणो आहे, ॿी कंहिं शइ खां डपु न आहे करिणो, अलाह खां इंसान खे टिजणो आहे। अहल औलाद खे जेको उन पाड़े वारनि सां उन्हनि जो एतिराम करिणो आहे, उन्हनि जी का शइ न आहे भञणी न खणणी। जे इहा तरबियत औलाद खे ॾिबी त दुनिया में बि हू बि सही हलंदो ऐं तव्हां इंसानु वालिदेन जेको उहे बि आख़िरत में उहे बि कमाईंदा। छो जो हीअ कमाई असांजी आहे, हीअ पोख असांजी आहे। जे तूं पंहिंजे घर जे अॻियां या पंहिंजे घटीअ में या पंहिंजे बाग़ में कंडा पोखींदे त तोखे कंडा पहिरियां तोखे लॻंदा, ॿियनि खे ॿिया त परे थिया, पहिरियां उहे कंडा तोखे लॻंदा। पर जे गुल फूल पोखींदे, अंब पोखींदे, फलूं पोखींदे त पहिरियां तूं खाईंदे, तूं ख़ुशि थींदे, नज़र खे बि मज़ो ऐं खाईंदे बि फल उहे तुंहिंजे अॻियां तुंहिंजो औलाद थींदो, सालिह थींदो। कॾहिं तोखे किनियूं ॻाल्हियूं या किनियूं गारियूं तोखे न पहुचाईंदो। छो पाड़े वारा सभु कुझु चवंदा यार फिलाण जो औलाद तरबियत उन्हनि जी सुठी आहे। हींअर ताईं सभु कंहिंखे असांखे बि यादि आहे पाकिस्तान में ॻोठ में सभु कुझु चवंदो यार फिलाणो घर वारो जेके आहिनि न सभु उन पंहिंजे औलाद जी तरबियत अथनि, अख़लाक ॾिसी न, ॻाल्हाइण ॿोलाइण ॾिसी न, उथवे माण्हुनि सां केॾी भले मरहबा जंहिं ते करे पाणी पियारनि या उथारनि जा वेहनि, कंहिंसां ज़ुल्म थियो थिए त उन सां बीहंदा, कंहिं ज़ालिम खे झलनि था, कंहिंखे ईअं ग़लति कंहिंखे न सम्झंदा न कंहिंसां वढ़ंदा। इहे सभु केरु करे वियो, हिननि जो माउ पीउ हिननि खे तरबियत सुठी ॾेई वियो। हींअर ताईं सभु को उन घर वारनि जे वॾनि खे मस्तु गुज़ारे आहे, घणो टाइम हॾा बि ॻरी विया हूंदनि, पर हींअर ताईं चवनि था यार फिलाणो जेको हो उहो पंहिंजे अहल औलाद खे तरबियत सुठी ॾेई वियो, इख़लाक़ सेखारे वियो। ऐं हींअर ताईं सभु कंहिंखे ख़बर आहे जेको घर हेठि असांजे ॻोठ में ग़लति हूंदो, उन जा छोरा सभु लोफर, चोर, फोरू, ॾिंगा,
हींअर ताईं उहो पोड़ा उन्हनि जा गुज़ारे विया, पर सभु को हुननि जे माउ पीउ खे लानतूं बि थो वणे, लानतूं बि थो वणे यार, लानती अहिड़ा ॿार छॾे वियो दुनिया में जो सभु को डिॼे बि थो हिननि खां। कंहिंखे वॾनि था, कंहिंखे थेला था ॾियनि, कंहिंखे गारियूं था ॾियनि, कंहिंखे हक़ु खायो था वञनि, ऐं उहो लोफर आहिनि, जंहिं को लंघे थो भरिसां घटि में घटि उनखे गार था ॾींदा, या केरु भरिसां लंघंदो उहो उनखे थेलो ॾींदा, छाजे लाइ? बसि ईअं बदअख़लाक़ी। इहा आहे तरबियत, छो जो अलाह साईं असांखे इहे चए थो, अलाह साईं असांखे हिते हुकुम थो करे इन शइ जो, इन जो वअम्मल ग़ुलाम फ़कान अबवाहु मुअमिनैन फ़ख़शीना अन युरहिक़हुमा तुग़यानन वकुफ़्रा फ़अरदना अन युबदिलहुमा रब्बुहुमा ख़ैरन मिन्हु ज़कातन वअक़रबु रहमा। ॾिसो हुननि जे माउ पीउ जी सलाह, उन्हनि जी दीनदारी आख़िरत ताईं हुननि खे पहुचंदी, छो जो हू जेके पैसा ज़मीन में लिकाए विया हुआ, पूरे विया हुआ, अलाह ताला ॿिनि नबियुनि खे, ख़िदर खे ऐं मूसा खे मोकिलियो त उहा जिते हिननि सोन पूरियो आहे, उन जेके औलाद सालिह आहे उन्हनि जे लाइ, त उन्हनि जे लाइ उहे उन्हनि जा माउ पीउ सुठा हुआ, ही ॿार नंढड़ा छॾिया त उते भित ठाहे छॾ त जेसि ताईं हू वॾा थियनि त हई पंहिंजो हक़ु जेको अचे खोटे कढनि। त ॾिसो ॿिनि नबियुनि खे मज़ूर करे ऐं भितियूं ठारायनि, उन औलाद सालिह जेके पोयां हुन वालिदेन सालिहा, त औलाद बि सालिहा पर नंढड़ा यतीम छॾे विया। त इन में असांखे इबरत वठणी खपे, असांखे इन मां सम्झणो खपे त हिकिड़ो इंसानु पंहिंजे पाण साले थो थिए त हुनजो औलाद बि साले थो थिए। हिते असांखे किसो यादि थो अचे, तकड़ में ॿुधायूं था हज़रत उमर ख़लीफ़े जे टाइम में दस्तुर ईरान फ़तह थी त ॾाढा ख़ुशि थी सहाबी आया मदीने में, त नबी करीम इहो मदीने मोटी आया त हज़रत उमर खे बिशारत ॾियणु, त उन्हनि खां पुछईं त का शइ तव्हां सां अहिड़ी अजीब शइ थी छा, मूंखे महसूसु थिए थो ईअं। त हुननि चयो हा अमीर उल-मोमिनीन, हिकिड़ो असांजे मुस्लमाननि मां को यानी मुनाफ़िक़त हुननि ते चढ़ी वई, जा इर्तद अनिल इस्लाम, यानी इस्लाम खे छॾे ऐं हुननि जो पासो पियो वठे काफ़िरनि जो। त हज़रत उमर चयो मूंखे दिलि में सूर पियो थिए, अलाए छाजे लाइ इन शइ ते ॿुधायो छा थियो। त हुननि चयो त असां उनखे पकिड़े मारे छॾियो। त चयईं त जल्दी मारे छॾियोसि उनखे? चयो हा। त हुननि खे चयईं जे न तव्हां हुनखे ॿधी चाढ़ण जे हेॾे मोकिलियो हा, या कंहिं घर में फासाए छॾियोसि हा, अताम तुमूह फ़स्तबतम, तुम उनखे मानी धानी खारायो हा, पाणी पीआरियोसि हा उनखे, जे फ़इन थाबू इल्ला, जे उन तौबा करे हा मता अलाह ॾे मोटे हा, छो जल्दी हुनखे क़तलु करे छॾियो। त उते हुननि सहाबी चुप ख़ामोश थिया ऐं हज़रत उमर गोॾनि ते हेठि ज़मीन ते वेही हथ मथे खणी अलाह ॾे, अलाह खे चई अल्लाहुम्मा इन्नी लम अशद, या अलाह मां उन्हनि सां कोन हुउसि, मां हुजां हा त ईअं कोन कयां, वलम अर्द इद बलगनी, मूंखे ख़बर कान हुई ऐं मूंखां चवण खां सवाइ इहो अमल कयो अथनि, या अलाह मुंहिंजो इहो ॾोह मुंहिंजे खाते में न लिखिजां। ॾिसो न सहाबी ख़लीफ़ो हिकिड़ो माण्हू दीन इस्लाम छॾे मोटी वियो त हुननि सहाबिन मारे छॾियुसि। त हज़रत उमर डिॼे पियो मदीने में, त अलाह साईं मूंखां न पुछे इन शइ जो, त अलाह खां माफ़ी पियो वठे त अलाह ही मूं न कयो आहे, ऐं मां इन शाहिद इन शइ ते न हुउसि, मां राज़ी बि इन शइ ते कोन हुउसि। ॾिसो न हुननि जी दिलि, हुननि जी ईमान, हुननि जो तक़वा, हुननि जो अलाह ॾे मोटणु। अलाह ताला असांखे बि तव्हांखे बि इहो ईमान दिलि में विझे जेसि ताईं हिन दुनिया मां आख़िरी साह खणो। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।